सब्सक्राइब कयो रियाज़ एडिट यूट्यूब चैनल के ऐं घंटी जे आइकन ते लाज़मी क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलती रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट रियाज़ हुसैन। तो दोस्तों अॼु पाण सिखंदासीं कैन मास्टर में वीडियो लाइ कीअं घणे में घणा ऐड कजनि। तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो। अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं घंटी जे आइकन ते बि ज़रूरु क्लिक कयो। त वीडियो खे शुरू था कयूं दोस्तों। तो दोस्तों अॼु पाण सिखंदासीं कैन मास्टर में वीडियो लाइ कीअं घणे में घणा ऐड कजनि। तो उन लाइ तव्हांखे ॿिनि एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। ठीक है दोस्तों, पहिरीं त तव्हांखे ज़रूरत पवंदी APK एडिटर प्रो जी, उन खां बाद में CSV एडिटर जी। ठीक है दोस्तों, तो हिन टिनी ऐप जा मुंहिंजा लिंक आहिनि हिन वीडियो डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, तव्हां डाउनलोड करे सघो था। तो दोस्तों तव्हां कैन मास्टर खे ओपन कयो। ठीक है दोस्तों, ओपन थियण खां पोइ तव्हां सेटिंग ते क्लिक कयो। सेटिंग खां पोइ तव्हां डिवाइस कैपेबिलिटी ते क्लिक कयो। तो दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो एडिट करण खां पहिरियों मां तव्हांखे ॾेखारियां त हिन कैन मास्टर में सिर्फ़ु HD फाइल सपोर्ट करे थो, यानी कि HD फाइल में पाण वीडियो एक्सपोर्ट करे सघूं था। ऐं हिन में सिर्फ़ु हिकु वीडियो लायर आहे, उहो बि 720p जी रेजोल्यूशन में। ठीक है दोस्तों, त हीअ लायर पाण खे वधाइणो ऐं फुल HD में करिणो आहे कैन मास्टर, यानी कि पाण खे एडिटिंग करण में सवलाई थिए। ठीक है दोस्तों, त हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां ॾिसो, इंशाअल्लाह ताला तव्हां सम्झी वेंदव। त पाण खोलींदासीं APK एडिट प्रो ऐप खे। ठीक है दोस्तों, सिलेक्ट APK तव्हां कैन मास्टर खे सिलेक्ट कयो, सिंपल एडिट ते क्लिक कयो। उन खां पोइ तव्हां असेस ते क्लिक कयो। उन खां पोइ तव्हां हेठि अचो दोस्तों KM डिवाइस कैपेबिलिटी। ठीक है, इनके सेव वाला ऑप्शन ते क्लिक कयो। तव्हां हिन किथे भी सेव कर सको था। ठीक है दोस्तों, सेव करना तव्हां ओके ते क्लिक कयो। ठीक है, वरी ओके ते क्लिक कयो त फाइल सेव थी वेंदी। हिन फाइल खे पाण खे एडिट करिणो आहे। ठीक है दोस्तों, त पाण CSV ते क्लिक कंदासीं एडिटर ते। ओपन कंदासीं तव्हां फाइल जी पाण सेव कई है कैन मास्टर जी, हितां तव्हां ओपन कयो। ठीक है दोस्तों, तो होम ते क्लिक कयो ऐं उन फाइल ते क्लिक कयो जेका पाण फाइल सेव कई है हाँ KM डिवाइस कैपेबिलिटी। ठीक है दोस्तों, तव्हां ॾिसो ही 3 नंबर ऑप्शन आहे, इन ते क्लिक कयो। तव्हां हिनखे एडिट कयो, जेको तव्हांजे डिवाइस में लिखियलु हूंदो तव्हां उहो हिते लिखो। ठीक है दोस्तों, तव्हांजे उन मां तव्हांखे ॾेखारियां थो लिखी। हाणे तव्हां कैन मास्टर ओपन कयो, वरी सेटिंग ते क्लिक कयो, वरी डिवाइस कैपेबिलिटी ते क्लिक कयो। त मथां जेको चीप्स लिखियलु आहे MT 6765, तव्हां इहो कॉपी करे या यादि करे हिते लिखो। ठीक है दोस्तों, जीअं लिखियलु आहे तव्हां उन तरह लिखो ऐं उन खां पोइ तव्हां हिनखे सेव करे छॾियो। ठीक है दोस्तों, हीउ दोस्तों सेव थी वियो आहे। हाणे पाण खे अचिणो आहे APK एडिट प्रो में ऐप में। हितां खोलियो ऐप खे ऐं वरी इन ते क्लिक कयो, एडिट ते क्लिक कयो, वरी उहा फाइल आणियो जेका पाण सेव कई आहे। ठीक है दोस्तों, KM डिवाइस कैपेबिलिटी ते क्लिक कयो, हीअ पहिरीं फाइल आहे उन ते क्लिक कयो ऐं हिनखे सेव करे छॾियो। ठीक है दोस्तों, तो दोस्तों ये कुछ टाइम वठंदो सेव थियण लाइ, त उन लाइ थोरो इंतज़ारु कयो। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो ही सेव थी वियो आहे, यानी कि फाइल असांजी सेव थी वई आहे। हाणे तव्हांखे करिणो छा आहे, जो पहिरियों जो कैन मास्टर आहे उनखे तव्हां रिमूव करे छॾियो। हाणे तव्हां हिनखे इंस्टॉल ते क्लिक कयो। ठीक है दोस्तों, त मां हिनखे इंस्टॉल ते क्लिक कंदुसि, हीअ इंस्टॉल थी वेंदो कैन मास्टर। दोस्तों कैन मास्टर ही इंस्टॉल थी वियो आहे, यानी कि एडिट भी फुल थी वियो आहे। त दोस्तों कैन मास्टर जेको इंस्टॉल थी वियो आहे, हाणे पाण खे ओपन कंदासीं, ॾिसंदासीं त कैन मास्टर एडिट थियो आहे या कोन थियो आहे, वीडियो लायर वधियो या कोन वधियो। ठीक है, त दोस्तों हाणे तव्हां सेटिंग ते क्लिक कयो, उन खां पोइ डिवाइस कैपेबिलिटी इन्फॉर्मेशन ते क्लिक कयो। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो कैन मास्टर अपडेट थी वियो, यानी कि पाण जेको एडिट कयोसीं उहो एडिट थी वियो आहे। हाणे पाण खे ॿुधाए पियो 1080p जी रेजोल्यूशन में ऐं फुल HD फाइल सपोर्ट कंदो। ठीक है दोस्तों, पहिरियों 720p रेजोल्यूशन में, 100 HD में। ठीक है दोस्तों, ऐं हिते दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते 2 वीडियो लायर अची विया आहिनि, उहो बि 1080p जी रेजोल्यूशन में। त तव्हांखे मां वधीक सम्झाईंदुसि, तव्हां वरी बैक कयो, प्रोजेक्ट ते क्लिक कयो, त हिनखे सिलेक्ट कयो। ठीक है दोस्तों, हिते तव्हां बैकग्राउंड ॾेई सघो था, कुझु बि ॾेई सघो। मां बैकग्राउंड ॾींदुसि हिनखे, थोरो हुनखे वधायां। ऐं दोस्तों तव्हां लाइन वञो, तव्हां मीडिया में वञो, त तव्हां वीडियो को बि आणियो। हिकिड़ो वीडियो हीअ हाणे मां क्रोमा की ते बैकग्राउंड ख़तमु कयां। ठीक है दोस्तों, हिते रखी छॾियां
ऐं दोस्तों वरी सेकंड वीडियो पाण आणींदासीं, हितां ॿी वीडियो आणींदासीं। तो दोस्तों इन बैकग्राउंड पाण ख़त्म कंदासीं क्रोमा की ते। क्रोमा की ओपन कयो तव्हां, इनेबल कयो, हिनखे थोरो साइज़ ने घटायो हिनजी। ठीक है दोस्तों, हाणे टी वीडियो आणींदुसि, इहो वीडियो पाण आणींदासीं। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो टी वीडियो सपोर्ट थो करे, सिर्फ़ु 2 वीडियो लाइ सी खणंदो, हिनखे बैठा तव्हां 2 वीडियो लाइ आणे सघो था एडिटिंग करण महिल। त हिनखे पाण प्ले कंदासीं। ऐं वरी तव्हां हिनखे एक्सपोर्ट कयो। ठीक है दोस्तों, तव्हां शेयर कयोसि। तो दोस्तों तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो फुल HD में 1080p जी रेजोल्यूशन में। ऐं फ्रेम रेट भी चेंज थी वियो आहे। फ्रेम रेट सिर्फ़ु 30/सेकंड हिसाब सां हो, हाणे फ्रेम रेट 60 थी वियो आहे। त हाणे पाण फुल HD में फाइल एक्सपोर्ट कर सघूं था, सेव कर सघूं था। ठीक है दोस्तों, तो दोस्तों उम्मीद थो कयां तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी। कमेंट में राय ॾींदा ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।